एंटी नार्कोटिक्स फोर्स मंशियात जे परडे स्मगलिंग करण जी कोशिश नाकाम बणाए छॾी आहे। ANF कराची पोर्ट खां कैमरून उमाणी थींदड़ 180 किलोग्राम आइस हथ करे वरिती आहे। मलदारनि मूजिब मंशियात इस्तेमाल थियल कपड़नि जे ॻुठड़नि में लिकाई वई। मंशियात हथ अचण पास स्मगलिंग कंदड़ नेटवर्क में मुलविस माण्हुनि जी गिरफ़्तारी लाइ जांच कई पई वञे। अवां खे ख़बर ॾियूं पिया एंटी नार्कोटिक्स फोर्स मंशियात जे परॾेह स्मगलिंग करण जी कोशिश नाकाम बणाए छॾी आहे। ANF कराची पोर्ट खां कैमरून उमाणी वेंदड़ 180 किलोग्राम आइस हथ करे वरिती। अमलदारनि मूजिब मंशियात इस्तेमाल थियल कपड़नि जे ॻुठड़नि में लिकाई वई। मंशियात हथ अचण बाद स्मगलिंग कंदड़ नेटवर्क में मुलविस माण्हुनि जी गिरफ़्तारी लाइ जांच कई पई वञे। एंटी नार्कोटिक्स फोर्स मंशियात जे परडे स्मगलिंग करण जी कोशिश नाकाम बणाए छॾी आहे।